छा टाइम था? दरूद शरीफ वॾी मोहब्बत निस्बत सां सरकार मदीना ते बुलंद आवाज़ सां दरूद शरीफ मोकिलियो। अल्लाह ताला अवां ते पंहिंजी 10 रहमतूं मोकिलींदो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद निन्नबील उम्मी ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबियाए वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक ख़ालिक सना जे लाइक़ा, जंहिंजो शान बेमिसल बेमिसालिया, जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मख़लूक आहे। उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। बेशुमार जंहिंजो को शुमार आहे ई न। बेशुमार सलातो सलाम, दरूद भी तो सलाम भी। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमख़ार नबी, ग़ैबदान नबी जे मथां, जंहिं प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ़ जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथां फरमायो। इन एहसान जे करे छा मिलियो? ईमान मिलियो, क़ुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। तमाम दिल ख़ुश थी रही आहे। लखनि जे तादाद में मुंहिंजे महबूबनि जा आशिक़ सलातो सलाम पढ़ण वारा हिन महफ़िल में शरीक थिया आहिनि। ये महफ़िल एक ईमानी, नूरानी, रूहानी, कुरानी महफ़िल आहे। जंहिं मालिक तो असांजे दिलनि में ही हक़ सच जो इरादो विधो, उहो मालिक असांखे कॾहिं महरूम न फरमाईंदो।
ही एक जिहाद आहे। हिन वक़्तु ॾिसी रहिया हो मुल्क जी हालत। अॼु हिन दौर में हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे। अहिड़े वक़्त में नफ़्स जी ख़्वाहिश खे तर्क करे अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी सिक सीने में रखी सवारनि ते पैदल अची हिन महफ़िल में शरीक थियो आहे। इहो हिकु वॾो जिहाद आहे जेको तूं नफ़्स सां करे रहियो आहे। नफ़्स अमारो दुश्मन आहे, गुनाह थो कराए। शैतान दुश्मन आहे, गुनाह थो कराए। अॼु तव्हांजे अचण जे करे हिन इलाइक़े मां 36 मैल शैतान भॼी वियो। दुआ घुरो ये निस्बत तवसल वास्तो असां तव्हांजो जेको सरकार मदीना सां आहे तव्हां आख़िरी दम ते क़ाइम दाम। वक़्तु तमामु थोरो आहे, मुख़्तसर बयानु थींदो। अव्हांजे साम्हूं नींगर मौलवी साहब नसरुल्लाह तमामु महबूबनि जी आल जो शान बयानु। ही उहा मोहबत हुई जंहिंजे रखण सां निस्बत करण सां अव्हांजो मौत न आहे, शहादत जो मौत आहे। ऐं जिन हिन ज़ात खे छॾियो, विसारियो, बुग़्ज़ रखियूं, बुरा बुरा नुक़्ता बयानु कयूं, मम्मात अला बुग़्ज़ आल मुहम्मद मौत काफ़िर आहे। उनजो मौत कुफ़र ते थी वियो जिनखे नबी अलैहिस्सलाम जी आल में बुग़्ज़ आहे। हिन आजिज़ अव्हांजे साम्हूं कलाम करीम मां हिकु आयत तिलावत कई आहे। हिन आयत में अवल खां वठी आख़िर ताईं ॿार करीम जी अज़मत आहे, शान आहे। हे उहा शान आहे, उहा अज़मत आहे। आशिक़नि इन अज़मत खे बयानु कयो। बयानु कंदे कंदे क़ब्र में पहुता। अॼु ताईं कंहिं कमा हक़ हू इहो शान बयानु करे सघे। इन शान जी ख़बर उन खे आहे जंहिं शान अता कयो आहे। ॿी ख़बर उन खे आहे जंहिंखे शान अता थियो आहे। हिन सरकार सां वास्तो वॾी नेमत आहे त मोहबत निस्बत ना चीज़ खे चीज़ कंदी आहे। मोहबत उन मक़ाम ते पहुचाए जिथे ॿियो पहुची नथो सघे। करीमनि जा सहाबी सभु आला ऐं बाला, अखियुनि जा नूर। मगर क़ुर्बान बिलाल तुंहिंजे शान तां, तुंहिंजी इज़त तां, तुंहिंजी मोहबत तां। शक्ल जो सादो, ज़बान जो ॾातो, ज़ात जो हबशी। हिन खे ख़बर पई हिकु जवान मक्तुल मुकर्रम में नबूअत जी दावा थो करे। चवनि था ॾाढियूं प्यारियूं मिठियूं ॻाल्हियूं आहिनि। मां त ॾिसां थो छा थो फरमाए। जॾहिं बिलाल सरकार जे ख़िदमत में आयो, हाज़िर थियो आहे, नज़र चेहरे ते पहुती। उहो चेहरो वधो हो तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम। बिलाल दाह करे किरी पियो, बेहोश। जॾहिं होश आयो, सरकार जंहिंखे पंहिंजे वेझो करे विहारियो। थोरी देरि खां बाद कलमे जी तलक़ीन थी आहे। अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह फिदा कबी में थोरो कम मां थी अचां थो। पाण फरमाए त कलमे खे इज़हार न कजे। हीउ निकितो आहे ॿी घिटी में मुशरिक़नि जी मुची बीठी आहे। जॾहिं हिननि ते नज़र पई, हुन सरकार जी मनो थी आहे, ज़बान में कलम शुरू थी वियो। इश्क़ आहे। हैरान थी विया मुशरिक़। ज़र ख़रीद ग़ुलाम, दर जो बानो, असांजे कमनि जे करण वारो,
एडी जुरियत एडी ताकत असांजे मथे पंहिंजे नबी जो कलमो थो पढ़े मथो पटिजी पिया लोह लोहान थी वियो ज़बान में कलमो खून वही हलियो ज़बान में कलमो ज़मीन ते किरी पियो ज़बान ते कलमो हिन जो मालिक जंहिं ख़रीद कयो जंहिं वटि रहंदो हुयो मथो आयुसि बिलाल आख़िरी दम थी छॾ इन कलमे खे इहो पासो छॾ तोखे सोनो घर ठाराए ॾियां जंहिं औरत जी तलब रखे तोखे शादी करायां पाण अखियुनि में पाणी फरमाइनि था मूंखे दुनिया जी घुर्ज न आहे मूंखे उहो दिलबर मिलियो आहे त उहो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे छा अज़ान जो वक़्तु थियो आहे तेरे मको फतेह थियो आहे ज़हर जो वक़्तु आहे पाण फरमाए तो आइन बिलाल बिलाल हाज़िर थियो ख़िदमत में फरमाते बिलाल या रसूल अल्लाह अज़ान दे मुंहिंजा साईं हाज़िर काथे बीही ॼां फरमायो त बैतुल्लाह जे मथां बि हालांकि शरण जाइज़ न आहे ईअं कंहिं न कयो आहे पर हज़ूर अलैहिस्सलाम जो हर कौल ख़ुदा ई कौल आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मुंहिंजो नबी पंहिंजी ख़्वाहिश इरादे मुताबिक़ न ॻाल्हाईंदो आहे मगर वही जेको मोकिलियो वियो इन हज़ूर जो हर कलाम ख़ुदा ई कलाम आहे सुभान अल्लाह जॾहिं बिलाल बैतुल्लाह जे मथां बीठो आहे ख़्यालु कंदे बिलाल मदीने तैयबा में हुए अज़ान वारे वक़्तु तुंहिंजो मोह बैतुल्लाह ॾे अॼु साईं करीम तोखे बैतुल्लाह जे मथां बीहारे अज़ान थो याराए हाणे काॾे मोह करे अज़ान में ताख़ीर थी थोरे वक़्त खां बाद पाण पुछनि था बिलाल देरि छो कई थी मुंहिंजा साईं तव्हांखे अलाह ॼाणायो आहे हर इल्मु आहे उहो अल्लमक मा अलम तकुम तालम मदीने में हुम त मुंहिंजो मुंहुं अज़ान वारे वक़्तु बैतुल्लाह ॾे हो तव्हां बैतुल्लाह जे मथां हुकुम फरमायो आहे हाणे काॾे मोह कयां सोणे फरमायो त असां ॾे मोह करे अज़ान कयो अॼु अखियूं बिलाल जूं आहिनि उहो पाक चहिरो मदीने वारे साईं जो आहे बिलाल अज़ान हिया मोहब्बत हिया निस्बत हिया इश्क जेका मोहब्बत ना चीज़ खे चीज़ कंदी आहे अॼु बि तव्हांखे मोहब्बत छिके आई आहे इहो छिक उमेद आहे क़यामत जे ॾियारे बिलाल जे टोले में हूंदो आमीन चओ बीठा साईं दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत क़यामत में उहो उन सां गॾु हूंदो मोमिनो अव्हांखे अलाह सां सची मोहब्बत आहे अल्लाह जे नबी सां सची मोहब्बत आहे नबी जे सहाबनि सां सही मोहब्बत आहे ताबैन सां मोहब्बत आहे तबो ताबैन सां मोहब्बत आहे उलमाए कराम नेकन अहल दिल वारनि सां मोहब्बत आहे उमेद आहे क़यामत जे ॾहाड़े फौलाइक मुअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइक रफ़ीक़ा तुंहिंजी रिफ़ाक़त तुंहिंजी सोबत क़यामत जे ॾहाड़े अंबिया अलैहिस्सलाम सां हूंदी उम्मत जे सिद्दीक़नि सां हूंदी शहीदनि सां हूंदी सालिह ॿारनि सां हूंदी इहा मोहब्बत आहे जेका तोखे छिके आई आहे दुआ कयो या निस्बत क़ाइम रहे हयातीअ ते भरवसो कोन्हे केतिरा जवान हज़ारों उम्मीद आगाह अपने मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का पल की खबर नहीं सवन वरन जो घर में सामान मेज रखी पर पल जो पतो ना है अजल ओचितो अची वियो अखियार बूटी बच्चा यतीम थी विया बीबी बेवाह थी वई माल तक़सीम थी वियो इन्ही जे लाइ उहो सौदो ख़रीद कर उहो वखर ठाहे वखर उहो विहा जेको पई न थिए पुराणो दुनिया जा वखर छॾणा पवंदा इश्क जा वखर अॼु बि कम आहिनि त क़बर में क़यामत ॾियारे बि कबी जॾहिं मोमिन दुनिया फ़ानी खे छॾे थो ॾुखो वक़्तु आहे इज़ा बलगत तराकी अहिड़े वक़्त में
परेशान तो थे। अल्लाह पाक उनकी परेशानी नथो सही सके। तो दुनिया में नफ्स हमारे खो जिन छड़ाए सरकार जो हुकूमत पूरो रहो। दुनिया की का भी बातिल ताकत उनके पोते न करे सकती। जिए चौंदा रहा तीअं कदम हक लाए अॻिते वधंदो रहे। कहिड़ो किसो? इज़ा बलगत तराकी। सोच और सोच अदा मौत ईंदो न छड़ींदो। पोइ अहिड़े वक़्त में जिन मिठे मालिक खे राज़ी कयो, महबूबन इश्क सीने में रखी, हज़ूर जो हुकूमत सुन्नत कायम दाम रहा, मलाइका अची विया त तनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु, नज़ुल थियनि था मलाइका। अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, चवनि था ख़ौफ़ न कर, हुज़ुन न कर। वो अबशरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून, उन बिश्त जी ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको तोखे वाइदो ॾिनो वियो। ये हिकु महिरबानी, ॿी महिरबानी जॾहिं कांधी कबर में पूरे मोटंदा, ढेर मिटनि ॾा मथो खण। अहिड़े वक़्त में उन खे अल्लाह ताला पंहिंजे हुकुम सां ज़िंदा कंदो, रूह फुको वेंदो, उथी वेंदो। मुनकर नकीर मलाक ईंदा, चवंदा मन रबो का, मां दीनो का, मन नबियो का, दे ख़बर रब तुंहिंजो कहिड़ो हो। जंहिंखे दुनिया में मिठे मालिक सां मोहबत आहे, महबूबनि जे फरमान खे सचो सम्झी सीने ते में सांढे तुंहिंजो रबी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह। अल्लाह जो हिकु इस्म ज़ाती अल्लाह, बाक़ी ॿिया जेके इस्म सभु सिफ़ाती। नबी साईं जा ॿई इस्म मोहम्मद अहमद, ज़मीन ते मोहम्मद, आसमान ते अहमद। ॿिया जेके बि इस्म हज़ूर साईं जा आहिनि सभु सिफ़ाती आहिनि। मन रबो का, आशिक़ दुनिया में मिठे मालिक खे सुञातो, शिरक खां पाण खे बचाए। अरे सुन्नी शिरक न कंदो, साली पैदा करे को, ये मोहब्बत आहे, इश्क आहे। उहो ई मालिक अल्लाह ख़ालिक़ कुल शइ, जे अल्लाह हर शइ खे पैदा कयो आहे। नबी बि ख़ुदा जी मख़लूक आहे, मगर बेमिसल मख़लूक आहे, बेमिसल बशर आहे। बेशक बशर जो रिकॉर्ड कौन बि न आहे, मगर बेमिसल बशर आहे। नबी जहिड़ो को बशर न थियो आहे, न थींदो। वरी पुछंदा मां दीन का, दीन तुंहिंजो कहिड़ो आहे, कहिड़े मज़हब ते, कहिड़े मसलक ते, कहिड़ी जमात सां वास्तो आहे? चवंदो दीन अल इस्लाम, दीन मुंहिंजो इस्लाम आहे। मन नबीअ का, नबी तुंहिंजो कहिड़ो आहे, कंहिंजे मथां कलमो पढ़ी? चवंदो मोहम्मद रसूल। सुभान अल्लाह। ही ॿी महिरबानी। टी महिरबानी हशर जे ॾिहाड़े उलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु, उन्हनि जी रिफ़ाक़त हूंदी, उन्हनि जी सोबत हूंदी, उन्हनि सां गॾु हूंदा जिन मथां ख़ुदा जा इनाम। उम्मत जा नबी मोहम्मद ख़ासि मुस्तफ़ा नबी जी यानी सभिनि नबियुनि लाइ हुकुम आहे। व सिद्दीक़ीन, उम्मत जा सिद्दीक़, सचो सिद्दीक़ अबू बकर सिद्दीक़। व शुहदाए, शहीद जिन इस्लाम ते सिर कुर्बान कयो। तव्हांखे निगर ॿुधायो त मम्मात अला हुब आल मोहम्मद, मम्मात अला हुब आल मोहम्मद मात शहीदा, जिनखे नबी जी आल जी मोहब्बत आहे उनजो मौत शहादत आहे। शहादत आहे, शहादत वारो सवाब मिले थो पियो। त क़यामत जे ॾियारे तुंहिंजो साथ पैगंबरनि सां हूंदो, उन्हनि जी सोबत हूंदी, ख़ासि मदीने जो मोर हूंदो, हथ तुंहिंजो हूंदो, दामन करीम हूंदी। सुभान अल्लाह। उम्मत जे सिद्दीक़नि सां साथ हूंदो, शहीदनि सां, ऐं उहे सालिह बाना, उहे नेक बाना जिन को ख़ुदा राज़ी आहे। सुभान अल्लाह। तव्हां सभिनी खे अल्लाह अल्लाह जी नबी जी मोहबत आहे। हिन वक़्तु ताईं तव्हां में का चुरपुर कान थी आहे, तव्हांखे कुझु छिके विया आहे। जिन जे इश्क में गड़बड़ी ही, मोहब्बत में नागो हो, आया विया, तव्हांखे इश्क जमायो आहे। हालांकि पंहिंजा क़ीमती वो तस्वीर आहे, हिन महफ़िल में शरीक थिया हो।
पोयां घर अल्लाह जे हवाले करे, ॿिचरा अल्लाह जे हवाले करे हिते पहुता ही छा आहे? मोहब्बत। पाण फरमा दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत, क़यामत में उहो इन सां गॾु हूंदो। जे दुनिया में तोखे नबीअ सां मोहब्बत आहे, इहा मोहब्बत हिकु असहाबी सचो आशिक़, नालो अब्दुल्ला, ही कंहिं कम लाइ वियो, हज़ूर साईं पर्दे में अची विया। जॾहिं मोटी आयो ख़बर पियसि, दाह करे किरी पियो पथरे ते, नेर खां बाद उथियो, हथ तो खणे मथे, या अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल कर, मूंखे नाबीन कर, मूंखे नाबीन कर। बस हिनजी दुआ घुर, अखियूं ख़तमु थी। माण्हू अचे, मेरे अब्दुल्ला आहे छा कयो? दुआ घुरी, अखियूं ख़तमु कराई। हे अखियुनि जी का नेमत आहे ई कान का, जे अदा है अखियूं सरकार दे दीदार जो ॿियनि खे ॾिसी मां छा कंदी। हीअ मोहब्बत आहे, हीअ निस्बत आहे जेका ख़ुदा अल्लाह पाक अव्हांखे अता कई आहे। 10 बजे खां आयल तव्हां वेठा ई रहिया हो, वेठा ई रहिया हो। आज जो चओ त 1-1.5 बजे थियो अचे, नमाज़ मां पढ़ी आहे बेपार जी, ऐं असां गॾिजी हेतिरो वक़्तु तव्हां घर छॾे अची वेठा हो। हीअ छा आहे? मोहब्बत। मोहब्बत में थकु न थींदो आहे, परेशानी न हूंदी आहे। दुनिया वमा फिहा जे ख़्यालनि बातलनि खां भुलिजी वेंदा। हिकु दिलि अल्लाह ऐं अल्लाह जे नबीअ ॾे हूंदी आहे। उमेद आहे, उमेद आहे। मां कसम खणी चवां थो, जंहिंजे सीने में सची यार जी मोहब्बत आहे, सकरात में ज़बान कलमे का न भुलंदी। क़यामत जे ॾियारे तुंहिंजो हथ हूंदो सरकार जी पाक दामन। आमीन, चओ आमीन, 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 आमीन। बस आयो तर्जुमो करे थोरो तफ़सील देर थी पई। या अय्युहन नबियो, या हर्फ निदा है, हाज़िर जे लाइ या फला ओ फलाना। या अय्युहन नबियो, नबी जी माना है ख़बर ॾियण वारो। नबी जी माना छा आहे? ख़बर ॾियण वारो। एक ॻुझ जे ख़बर ॾियण वारा नबी, ग़ैब जे ख़बर ॾियण वारा नबी। तव्हां ॿुधायो त मुंहिंजे साईं खां ख़ुदा राज़ी या नाराज़? राज़ी, राज़ी या नाराज़? राज़ी। हथ हथ खणो, राज़ी। जंहिंजो अक़ीदो आहे त अल्लाह असांजे नबी खां राज़ी आहे, हथ खणण वारो राज़ी। आलिमुल ग़ैब, आलिमुल ग़ैब फला युज़हिर अला ग़ैबिही अहदा इल्ला मन इर्तदा मिन रसूल। माई आलिमुल ग़ैब हा, इल्म ग़ैब जो मां अल्लाह खे कंहिं हिक मथां ज़ाहिर नथो कयां, पर जे रसूल खां मां राज़ी रहां उनखे इल्म ग़ैब जो अता कयां। नस आयत कलामुल्लाह शरीफ़ जी तो ग़ैब जो इनकार करे थो, नबी खे इल्म ग़ैब जो कोन्हे को। हाणे इक़रार कयो थी नबी खां ख़ुदा राज़ी आहे, ये राज़ी आहे त इल्म ग़ैब जो आहे। तो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हथ उठा कर कहो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मेरा नबी, हमारा नबी, यहाँ का नबी, खबर का नबी, खबर क़यामत का नबी। बेशक, बेशक। या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदा, असां तोखे शाहिद करे मोकिलियो। शाहिद शहादत खां या मुशाहिदे खां, तोखे ॿिन्ही जहाननि लाइ मुशाहिदे करण वारो करे मोकिलियो। हज़ूर जो इल्म तसरफ हर जाइ आहे, कल्ह बि हुयो त अॼु बि आहे। शाहिदन व मुबशिरा, तो रहमत जो बशीर आहे, व नज़ीरा, अज़ाब जो ॾोजाड़ींदड़ आहे। नबी साईं बशीर बि आहे त नज़ीर बि आहे। रहमत वारनि लाइ बशीर आहे, अज़ाब वारनि लाइ नज़ीर आहे। अज़ाब उन्हनि लाइ आहे जेके अल्लाह अल्लाह जे नबी खां परे पिया, जिन फर्ज़ क़ज़ा कया, नेकी जा कम न कयूं, मान खे ॾुखायूं, पराया माल चोरायूं, अहिड़ा कई क़िस्म हर भरो कंहिंजी गिला कयूं, कूड़ ॻाल्हायूं। इहो ॾुखियो अज़ाब आहे। कूड़ हिकिड़ो अहिड़ो त गुनाह आहे, अल किज़बो मिक़राज़ुल ईमान, कूड़ ईमान जी कैंची आहे।
ये लटे सुठे खे कतर कैंची सां ॿ टुकड़ा थी पए आवा टुकड़ा टुकड़ा थी पियो कंहिं कम जो न आहे त कूड़ ईमान खे कतरे थो वरी अल गीबतो अशद मिन ज़िना गिला उन्ही खे चइजे जेका मुंहं ते ॻाल्हि न वणे उन्ही खे पर पुट चओ कंहिं सां ॻाल्हाए इहा आहे गिला इहा गिला अल गीबतो अशद मिन ज़िना गिला जेका आहे ज़िना खां वॾो गुनाह आहे त अल्लाह जे फज़लो करम सां मालिक तोखे सभिनी गुनाहनि खां परे करे अल्लाह अल्लाह छॾियो अॼु हिकु अहिड़े मैदान में तूं अचे वेठो आहे त तुंहिंजे मथां मलाइकनि जी सिफ़त आहे सुभान अल्लाह वरी उन्हनि जे मथां ॿी सिफ़त आहे सुभान इहा सिफ़त बसि सत्य आसमान अल्लाह ये सभई तुंहिंजे लाइ दुआ घुरनि था मुंहिंजा मौला इन ग़ैबत ईमान आंदो पैगंबरनि जे फरमान खे सचो समझी उन ते अमल कयूं उन अमल खे सीने में साढ़ियूं ॾुख ॾिठूं तकलीफ़ ॾिठूं मुंहिंजा मौला अॼु तो मिठे मालिक जो ज़िक्र थी रहियो आहे तुंहिंजे नबीअ जो शान बयानु थी रहियो आहे मुंहिंजा मौला इन्हनि जी पार थी अॼु मलाइक बि ख़ुदा खे तो अलाए पार तूं कर मुबारक तोखे आहे मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे मुबारक आहे बि तव्हां मुबारक ॾियो बिस्तरे दाख़िला उथण जहिड़ो न आहियां 3-4 तकलीफ़ आहिनि लख रुपयनि जो ॾियो 5 लख ॾियो मां न निकिरां न अचां अरे 5 लख कहिड़े कम जा अॼु हे मुंहिंजो चलो कारात मुंहिंजो दिलबर पंहिंजे गुनहगारनि खे ॻाल्हि कंदो अॼु आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर पैगंबर पंहिंजे लाइ रहंदो नफ़्सी पुकारींदो मगर हीअ ज़ात हूंदी अल्लाह उम्मती अल्लाह उम्मती अल्लाह उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत रोईंदा बि ऐं दुआ घुरंदा हदीस पाक में अचे थो पियो पाण फरमाइनि था त उन वक़्तु अल्लाह पाक जिब्रील खे हुकुम कंदो हालांकि अल्लाह सी बाख़बर आहे दिल जे राज़ खे ॼाणे थो ये इरादा जेके आहिनि सॼी काइनात जा इंसान गॾु कर हिकु वक़्तु हिकड़नि जो इरादो थी वञे ये सभई इरादा ख़ुदा ॿुधे थो जुदा जुदा थी ॿुधे थो ख़ुदा क़ादिर आहे हर शइ ते हुन सां रीस कान्हे का वो मालिक आहे वो ख़ालिक आहे वो माबूद आहे वो मक़सूद आहे हुन सां का रीस आहे ई कान का कहिड़ो किसो खयुमि तकलीफ़ जी हालत आहे किथे पहुतो मताला हा क़यामत जे ॾाढे न हिते जी मुंहिंजो साईं बोल सौफ योती का रब्बुक फतरदा ये आयत नाज़िल थी वही नाज़िल थी हुज़ूर रोए थो या रसूलल्लाह ख़ुदा मोकिलियो पुछ मुंहिंजे नबीअ को छो थो रोए पाण फरमायो थो उम्मत लाइ रोआं थो उम्मत मुंहिंजी कीअं कंदी उनजी अल्लाह खे पारत आहे उन अर्ज़ करण सां ही आयत नाज़िल थी आहे बोल सौफ योतीक रब्बुक फतरदा क़रीब रब तुंहिंजो तोखे एतिरो ॾींदो त तूं राज़ी रह सुभान इन अता ते हलूं एॾी अता वसी आहे ख़ुदा ॾींदो वेंदो मुंहिंजे नबी वठंदो वेंदो फरमाइनि था ख़ुदा जी मुंहिंजे मथां अता आहे पोइ वो अना क़ासिम मां उन खे तक़सीम करण वारो आहियां विराइण वारो आहियां वॾण वारो आहियां इहो वंड मुस्तफ़ा जो कंहिंखे मिलंदो जिन जी दिलि में यार जी सिक आहे जेको नबी को ना ख़ुशि आहे हज़ार ऐब अरमान जहिड़ी का नबी ऐं ऐब अल्लाह ख़ुदा जेके नबूवत अता करे ऐब हू बेऐब आहे बेशक हर इरादे खां बुरे खां बेऐब आहे गुनाह त गुनाह आहे पर को बि इरादो नबी जो बुरो आहे ई कोन कुझु त नबी जो हर गुफ़्तगू ख़ुदाई गुफ़्तगू आहे हर फरमान ख़ुदा जो फरमान आहे हर ॿुधाइण ख़ुदा जो ॿुधाइण आहे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वही युहा मगर वही जेको मोकिलियो वियो पतो पत नबी जो हल कौल ख़ुदा जेको आहे बेशक इन ते एतिराज़ करणु वॾो ॾोहा अॼु मुननि जा किताब भरिया पिया आहिनि ये खबर कान्हे ये ॼाण कान्हे का क़ुरान त ॾिस न वो अल्लमक मा लम तकुन तालम जा ॼाण तोखे न हुई जो इल्म तोखे न हो असां ॼाणाए छॾियो सुभान अल्लाह हाणे ॿुधा त नबी खे कहिड़ी ॼाण न आहे कहिड़ी ख़बर न आहे छा लिखे थो पंहिंजे किताबनि में शर्म नथो अचे शर्म नथो अचे नबी बेऐब आहे हर बुरे इरादे खां बेऐब आहे को इरादो ई बुरो कोन्हे को त नबी त साईं जे
ॻाल्हाइण वक़्तु वही नाज़िल थो थिए सभु गुफ़्तगू ख़ुदा ई गुफ़्तगू आहे अल्लमक मा लम तकुन तालम क़ुरान आहे वकान फज़लुल्लाह अलैका अज़ीमा तुंहिंजे मथां मुंहिंजो अज़ीम फज़ल आहे हीउ महीनो रबिउल अव्वल जो जेको अचे थो पियो इहो असांजी ख़ुशीअ जो महीनो आहे छाजे लाइ त इन में सरकार जी आमद थी आहे इन में सरकार जी आमद थी आहे इहा ख़ुशी क़ुरान करीम सां साबित आहे दरूद पढ़ त मां ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब मोहब्बती वो आरिफ़ुहुम जिन जी दिल में मां मोहम्मद जी मोहब्बत आहे उहो केरु बि आहे काथे बि आहे दरूद उहो उते पढ़े थो मां उन जो दरूद हिते ॿुधां थो उन खे सुञाणां अज नबी करीम तोखे सुञाणे रहियो आहे हीउ शहर ॾहरकी जो आहे ॾहरकी जे शहर में तो अचे क़याम करे वेठो आहे कोॾा भॼी वेठो आहे यार जो शान ॿुधां थो पियो तोखे नबी सुञाणे रहियो आहे ते कद जो वॾो आहे कद जो नंढो आहे हे शकल जो भूरो आहे हे सांवरो आहे हे हिन ज़ात जो आहे हिन ज़ात जो आहे लिखनि जे तादाद में हुजो न मुस्तफ़ा जहिड़ो का ॻाल्हि आहे ई कान जंहिंजे मथां ख़ुदा जी अता दर अता उते का कमी आहे ई उमेद आहे जंहिं दिलबर दुनिया में सुञातो त क़यामत में मित्र खे सुञाणी आमीन उहो आहे जंहिंखे मां नबी जी तुंहिंजी मुंहिंजी मोहबत ई तुंहिंजी मुंहिंजी मोहबत में जान पंहिंजी कुर्बान कई हा किसो जाबिर साईं जो रवारी सां सलाह कई त करीमनि खे मां दावत कयां साहबा कराम अर्ज़ु कंदा हुआ पाण क़बूल फरमाईंदा हुआ वरी ईंदा त खजी जो तॾो पथारींदा साहबी ॿियो त घर में कोन हो अॼु ग़ुलाम हुसैन या बा नेक नेकबाना मोज़ आल बैत आलम सगोरा सईद आहिनि बिस्तरा वेहाना सोना निज़ाम रखिया अथऊं पर अल्लाह जो महबूब जेको अर्श जे मथां वेही दीदार ख़ुदा जो करे मूसा खां ख़ुदा जुती लहरा अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तवा मूसा जुती ला तवा मैदाना महबूब साईं जॾहिं अर्श जे मथां पहुचे थो पियो इहो वक़्तु यादि आयो पाण इरादो रखनि था हुकुम छो मुंहिंजा नबी जुती न लाइ मुंहिंजा मौला मूसा को लाराए थो मूंखे पाराए थो मुंहिंजा महबूब मूसा कलीम आहे तूं हबीब कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर और है अर्श मौला और है इन अर्शन जे मथां बीहारे ख़ुदा मुंहिंजे दिलबर खे दीदार पंहिंजो कराए थो हिन खां मथे ॿियो छा शान आहे कलीम मूसा अल्लाह सां कलाम करण वारो जॾहिं ख़ुदा जो कलाम ॿुधाए त बेहोश किरी पियो होश न रहियो अल्लाह पाक फरमाए त मूसा मुंहिंजा मौला जी मुंहिंजो अर्ज़ु आहे मूंखे दीदार पंहिंजो कराए कहिड़ी आयत आहे क़ुरान जी ना रब अरनी उनज़ुर इलैक रब अरनी उनज़ुर इलैक मुंहिंजा मौला दीदार पंहिंजो करा तुंहिंजो कलाम दिलि खसे आहे मूंखे पंहिंजे क़रीब कर ख़ुदा फरमायो लन तरानी तूं ॾिसी न सघंदे क़ुरान शाहिद आहे आयत आहे हुकुम छो निहार जबल में ये जबल करार में आयो त फसौफ तरानी पोइ दीदार करे सघंदे मूसा अलैहिस्सलाम बीठो अल्लाह जी ज़ात पाक जो नूर जेको सुईअ जे पाखे खां बि घटि उन जबल जे मथां पियो जबल टुकड़ा टुकड़ा थी वियो खर मूसा साइका मूसा दाह करे किरी पियो होश न रहियो आहे वज जी हालत थी वई आहे सुभान अल्लाह अहिड़े वक़्त में मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात पाक किताब लिखनि था पिया घणो कुझु आहे वक़्तु थोरो आहे या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही सिराजम मुनीरा तोखे अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जे ॾींदड़
मुंहिंजो हुकुम तोखे आहे तूं मुंहिंजे हुकुम सां मखलूक सॾे थो छा सॾु आहे ला इलाहा इल्लल्लाह चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हिकु अल्लाह वाहिद अल्लाह समंद अल्लाह बेनियाज़ अल्लाह चो अल्लाह बेनियाज़ आहे चो अल्लाह बेनियाज़ यादि रखो पाक आहे चओ यादि रखो पाक हर शइ ते ग़ालिब आहे छो त सॼी काइनात कई ख़ुदा ख़लक़ियो कुन कुन सत ज़मीन समंदर दरिया दरख़्त ॿी मखलूक आसमान कुर्सी लोहो कलम सदरतुल मुंतहा अर्श मौला कुल थी फयकून उहा शइ थी ये अल्लाह जी ताक़त आहे अल्लाह जी अता है त क़यामत जे ॾियारे बि ख़ुदा जी अता सां क़यामत जे ॾियारे तूं दिलि में रखो परे न आमीन अल्लाह पाक नबीअ सां ॻंढींदो उन जे क़दमनि में हूंदे हथु तुंहिंजो हूंदो असां गुनाहगार हथु पलीत आहे न उन वक़्तु तूं पाक थींदे तुंहिंजो हथु नबी जी दामन में हूंदो ख़ुदा जो करम आहे वसिराजम मुनीरा तोखे रोशन सिज करे मोकिल सिज सां ख़ुदा तशबीह थो ॾे पर सिज में इहा ताक़त कान्हे दिलि वारी ऊंदाईअ खे रोशन करे क़बर वारी ऊंदाईअ खे रोशन करे मगर सचो सिज मदीने जो जंहिंजो उजालो क़बर में ॿिया त हशर में इहो दिलि भर असांजो नबी आहे मुस्लमानो नबी जे फरमान ते हलो जेकॾहिं चओ त ख़ुदा असांखे पंहिंजो करे ख़ुदा असांखे माफ़ करे त पाण फरमायूं कुल इन कुन तुम तो हिब्बून अल्लाह इन वक़्तु मुशरिक बुतनि जी पूॼा करे रहिया गैर खां घुरी रहिया गैर खां सॾे रहिया पाण फरमायूं जेकॾहिं अल्लाह जी अव्हांखे मोहबत आहे कुल फरमाए मुंहिंजा नबी इन कुन तुम तो हिब्बून अल्लाह जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहबत रखो था फत्तबिऊनी मां मोहम्मद जी ताबेदारी कयो जिन तुंहिंजी ताबेदारी कई युहिब्बुकुम अल्लाह उन खे मां दोस्त रखंदुसि वल्लाह गफूर रहीम मां बख़्शींदड़ महिरबान आहियां दोस्त नमाज़ असर जो वक़्तु थी वियो आहे तकलीफ़ जी हालत आहे हिन जो तफ़सीर हिन आयत जो तमामु लंबो आहे आशिक़ साहबा खां वठी ॻाईंदा आया खणंदा आया कंहिं कमा हक़ इहो तफ़सील पूरो न करे सघे जंहिंजो शान ख़ुदा आला ऐं माला करे इन खां मथे ॿियो कहिड़ो शान अल्हम्दुलिल्लाह सभु अलाह जा प्यारा हो नबी जा आशिक़ हो मुस्लमान हो पंहिंजे दिलि मां बुरा ख़्याल कढी मां यार सां प्यारु रखो अॼु ॿिए जो मुल्क में काहे पई आहे कंहिं काॾे भैया वञनि था कंहिं काॾे वञनि था मुस्लमानो नबी जी मामूली बेअदबी हू वाजिबुल क़त्ल आहे सहाबन जो अक़ीदो आहे ताबईन जो अक़ीदो आहे तबो ताबईन जो अक़ीदो आहे हज़रात मुतक़द्दिमीन उलमाए कराम अहले दिल उन जो अक़ीदो आहे नबी जी मामूली बेफ़रमानी मामूली बेअदबी वाजिबुल क़त्ल सहाबन जो अक़ीदो हो ये केतिरा बंदा मुनाफ़िक़ क़त्ल करे छॾियो हज़ूर साईं जन मुनाफ़िक़नि खे कढी छॾियो अॼु बाज़ माण्हू साहबनि ते एतिराज़ कंदा आहिनि सिद्दीक़ जे शान ते उमर साईं जे शान ते उस्मान जे शान ते एतिराज़ न कनि मुनाफ़िक़नि खे साईं कढियो जुमे जो ॾियारो आहे शाह मर्दां शेर अज़दां नबी जे वेझो बीठो आहे फरमाइनि था अली मां चवंदो वञा तूं कढंदो वञा या फला इनक मुनाफ़िक़ नालो वठी तूं मुनाफ़िक़ आहे अली छिके ॿाहिरि कढे थो 360 मुनाफ़िक़ निकिरी विया सॼो मदीनो मोमिन साहबा थी सॼो इन्हीअ लाइ ख़ुदा रा मां चवां ई चवां थो गिला कंदो मुंहिंजो छा बिगड़ींदो नबी जे साहबनि जे गिला न कयो छो त इन जो उस्ताद मोहम्मद मुस्तफ़ा आहे इन नबी खां सबक़ वरितो इहा उस्ताद जी गिला आहे उस्ताद छा सेखारियो छा सम्झायो इहो उस्ताद पढ़ायो इहा नबी जी गिला आहे साहबनि जो उस्ताद केरु आहे मोहम्मद मुस्तफ़ा केरु आहे नबी जो उस्ताद केरु आहे अल्लाह अर रहमान अल्लमल क़ुरान रहमान तोखे क़ुरान सेखारियो जिब्रील ते ईंदो हो वेंदो हो
हू त हुकुम खणी अचे मथां नाज़िल कंदो इन ॻाल्हि जो जिबरील खे उहो पतो हुयो ई कोन को जिबरील आणींदड़ हो ॾींदड़ हो पहुचाईंदड़ हो हक़ीक़त में मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ खां पूरो वाक़ुफ़ु बेशक इहो वॾो राज़ आहे बाक़ी रही अहल बैतनि जी ॻाल्हि मदीने तैयबा खां हा जॾहिं साईं कंहिं मक्कतल मुकरम खां हिजरत करे मदीने तशरीफ़ थिया आहिनि थोड़े वक़्त खां पोइ जोक दर जोक माण्हू ईंदा रहिया अरे सार हैरान थी विया त आंदो त कुझु न अथऊं एतिरा माण्हू कीअं थो खाराए एतिरा माण्हू कीअं थो खाराए पाण में सलाह कयूं त सुभाणे असां बि कुझु खणी ख़िदमत में हलूं हस्बे ताक़त सुभाणे ते खणी आया साईं जी ख़िदमत में या रसूल अल्लाह विदा कबियो में ये असांजो हक़ी नज़रानो क़बूल थिए पाण न हाओ क्यों न क्यों वही नाज़िल थियो कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा मुता नबी फरमाइनि मां अव्हांजे अजुर जो तालिब न आहियां अजुर कोन खणां थो मुंहिंजो अजुरो इहो आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यार इल्लल मवद्दत फिल क़ुरबा मुंहिंजो हे अजुरो आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यार रखो क़रीब ला घणो कुछ मुफ़्सर लिखियो आहे पर कवि कौल इहो आहे त आले अली आले फातिमा आले हसन आले हुसैन आले अकील आले जाफ़र आले अब्बास भाई उन्हनि जी याद वरी उन्हनि जी याद तव्हांजो हलंदा आया अॼु बि जेके सैयद मौजूद आहिनि इन्हनि जी औलाद आहिनि हुकुम थियो इल्लल मवद्दत फिल क़ुरबा मुंहिंजा नबी फरमान तुंहिंजो अजूरो इहो आहे चवेनि त मुंहिंजी अहल बैतन मुंहिंजे आल सां प्यार रखो सुभान अल्लाह हे नबी जी आल आहे अली जी औलाद नबी जी आल आहे फातिमा जी औलाद नबी जी आलिया हसन जी औलाद नबी जी आलिया हुसैन जी औलाद नबी जी आलिया अकील जी औलाद नबी जी आलिया जाफर जी औलाद नबी जी आलिया अल्लाह अल्लाह अब्बास जी औलाद नबी जी आलिया त उन्हनि जी आल वरी उन्हनि जी आल त थींदा आया अॼु बि जेके सैयद मौजूद आहिनि क़यामत ते थींदा इन्हनि सां मोहबत वाजिबु आहे वाजिबु आहे वाजिबु आहे रखणु क़ुर पाक सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां हाणे दुआ घुरां थो तफ़सीर पूरो थी न सघियो दिलि में हसरत रहिजी वई आहे तकलीफ़ जी हालत आहे इनार सन्ना का शाहिदा शाहिद हाज़िर खे चइबो आहे नाज़िर खे चइबो आहे तव्हां किताबनि में पढ़ियो हूंदो दर्सी किताब आहिनि हू बि बयानु अचे थो घणो जेका जंग शाम जी लॻी उन में सरकार शरीक न थिया साहबा कराम खे मोकिलियो इहो झंडो बशीर खे ॾिनो सैयदना ज़ैद खे जेको अलम जो अलम ज़ैद हीअ अलम तूं वठि साहबा कराम मोकिलाए रवाना थिया तॾहिं शाम पहुता आहिनि ॿिए दहाड़ ते महाज़ ते आया बचो साईं चंद साहबनि सां मस्जिद में वेठो आहे सरकार जो मुबारक हेठि आहे दुश्मन बची विया जंग हली आहे फरमा जंग हली रही आहे ॿुधाइनि था थोरे अरसे खां बाद फरमायो त पंहिंजे भाउ ज़ैद लाइ दुआ घुरो उहो शहीद थियो आहे काथे शाम त काथे मदीनो जे इते ॾिसे त मदीने जो मोर सुभान अल्लाह छो हर नबी अल्लाह जो गवाह आहे हर नबी जन्नत जो गवाह आहे हर नबी जहन्नम जो गवाह आहे इन्हनि जी गवाही ॿुधल आहे मुंहिंजे नबी जी गवाही ऐनी आहे मुंहिंजे नबी जी गवाही ऐनी आहे छो त हिन हर पैगंबर ख़ुदा जो शान ॿुधो वही आयो अल्लाह जी तारीफ़ कयो पर मुंहिंजे साईं जी ज़ात बाक़ पाण दीदार कयो आहे बेमिसल दीदार आहे जंहिंजो मिसाल ॾेई न सघिजे कंहिंखे ताक़त आहे कंहिं ॾिनो आहे ख़ुदा जो मिसाल कहिड़ो किसो मां खयो हीअ हालत थी पई आहे घणी तकलीफ़ जे करे हा फरमायो त पंहिंजे भाउ लाइ दुआ घुरो जंहिंजे हथ में अलम आहे जंग जो जंग हले थी हाणे झंडो सैयदना जाफ़र जे हथ में आहे जंग हले थी
देर खां बाद सरकार फरमायो तो पंहिंजे भाउ जाफ़र लाइ दुआ घुरो, वो शहीद थी वियो। साहबनि दुआ घुरी, फरमायो जंग हले थी पई। थोरे अरसे खां बाद फरमायो तव्हांखे मुबारक आहे, झंडो ख़ालिद जे हथ में हो, ख़ालिद बिन वलीद जंग फतह थी वई आहे। साईं रहे तो मदीने तैयबा में शाम जी ॻाल्हियूं ॿुधाए थो, जे शाम जी ॻाल्हियूं ॿुधाए थो त हे शहर में नबी को परे न आहे। अॼु बि तो अखियुनि सां नबी ख़ुदा जी अता सां ॾिसी रहियो आहे। अॼु बि नबी ख़ुदा जी अता सां तुंहिंजा कौल ॿुध सभु कुझु ॿुधी रहियो आहे। मुबारक उन खे आहे जिनखे नबी जी मोहबत आहे, उनजी ज़बान बि सची आहे, इरादो बि सचो आहे। जो तूं कौल करे थो पियो, पाण फरमा त हिकिड़ा उहे आहिनि जिनखे असांजी मोहबत आहे, दरूद पढ़नि था मगर दिलि उन्हनि जी असांजी मोहबत खां ख़ाली आहे। उहो दरूद मलाइक पहुचाइनि था। ॿिया उहे आहिनि जिनखे असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक, पंहिंजी औलाद खां वधीक, पंहिंजे वालदेन खां वधीक, वन्नास अजमाइन जेके इंसान सभिनी खां वधीक अस्मा सलात अहले मोहब्बती व आरिफुम, इन्हनि जो दरूद मां ॿुधां बि थो त उनखे सुञाणा बि थो। नबी पाक तोखे सुञाणे रहियो आहे, सुभान अल्लाह ॿुधी रहियो आहे। नारे तकबीर अल्लाह अकबर जेको चई रहियो आहे इहो बि साईं ॿुधी रहियो आहे। सलात सलाम जो आवाज़ पंहिंजे वात खां कढी रहियो आहे, हे बि साईं ॿुधी रहियो आहे। जिनखो नबी राज़ी आहे उनखो अल्लाह राज़ी आहे, जिनखो अल्लाह राज़ी आहे त क़यामत में नबी अता जा मालिक बणिजी विया। सुभान अल्लाह। दुआ घुरो रब करीम असांजा हे वक़्तु क़बूल फरमाए। आमीन। इहो असांजा आवाज़, असांजा सॾ, असांजा सलात सलाम, असांजो दाऊं मालिक से मदीने तैयबा में पहुचाए, आमना जे लाल वटि पहुचाए, बतूल जे बाबे वटि पहुचाए, हसन करीम जे नाने वटि पहुचाए। गुनाहूं बेकार हूं, गुनाहनि जा ॿार खयां आहियूं। दुआ खां बाद को बि न वञे, हिते वेठे हाणे वेठा उथी बि ॿ कलमा सलाम जा पढ़जो। हाणे दुआ घुरूं था सभई हथ खणी, हा नमाज़ टे पारी जो टाइम थी वियो आहे, हथ खणी सभई आमीन चवंदा रहो। अल्लाहुम्मा आमीन। सय्यदना मुहम्मद व अला आल सय्यदना मुहम्मद बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा इग़फिरली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नत व नजात मिनन नार। अल्लाहुम्मा इग़फिर लना, अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्ल अल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़यामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मुंहिंजा मौला गुनाहनि जा ॿार खणी आया आहिनि, तोखे पंहिंजे शान जो वास्तो आहे, हेकरा जो वास्तो थी, लारे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थी, नबी करीम जे आला तहार जो वास्तो थी। हथ क़बूल फरमाए। अयो असांजे दर्द जूं दाहूं, असांजूं आहूं, असांजूं फ़रियादूं मदीने वारे सोने वटि पहुचाए। गुनहगार हूं, बेकार हूं, ख़ता जी माफ़ी मिले। रब्बना रब्बना ला तुआख़िज़ना इन नसीना औ अख़्ताना, रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना, रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिही वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन, फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन, फंसुरना अलल क़ौमिल ज़ालिमीन, फंसुरना अलल क़ौमिल शयातीन, फंसुरना अलल क़ौमिल हासिदीन। अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक, सब्बित क़ल्बी अला दीनिक। सल्लल्लाहु अला खैर ख़ल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन। आमीन बिजाहे सय्यदल मुरसलीन रहमतल लिल आलमीन, रहमतल लिल आलमीन या अरहमर राहिमीन। उथी बिहो ॿ कलमा सलाम जा, पोइ नमाज़, को बि न वञे। जल्दी को शुरू कयो। काॾे या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलावतुल्लाह अलैका वासिता अली अबाका सदिका हज़रत फातिमा का
और शहीद करबला का गम न हो रोज़े जज़ा का या नबी सलाम अलैका सलाम या सय्यदी या रसूल सलात व सलाम अलैहि अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला